सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छड़ी, ज़िंदगी मफ़लूज बणियल। लाड़काने, सखर, खैरपुर, नौशेरो फिरोज़ ऐं दादू ज़िलनि खे बरसात ॿोड़े छॾियो। खैरपुर ज़िले में हेठां वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। रोड रस्तनि ऐं घिटियुनि में गोॾे जिॾो पाणी बीठल। ठट्टे, हैदराबाद, जामशोरो, नवाबशाह, सांगड़, मीरपुर ख़ास, थरपारकर, उमरकोट, टंडो अलाइया, टंडो मोहम्मद ख़ान, मटियारी, कंदकोट, शिकारपुर, जैकबाबाद, कंबर, शहजादकोट, घोटकी ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में बि बरसात। रोहिड़ी, पनवाकल, कंधरा, सालेपट, संगरा, ठिकराठो, सुल्तानपुर, मोंजो दड़ो, डोकरी, गाजी खावड़, कोडेजी, पीर जो ॻोठ, अहमदपुर, पिरियालो, हिंगोरजा, बोज़दार वॾा, चूंको, सगियूं, हालाणी, थारूशा, मेहड़, सकरन, सीता रोड, दोदापुर, खानवाहण, वारे, बाडरे, मनहड़ो, वगण, कशमोर, बाडाणी, बख्शापुर, गोपचाणी, सरहाड़ी सन समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां बरसात जारी। भिरिया सिटी, धाबेजी, दड़ो, कुंडरी, मातली, मुबारकपुर, शेख भिरकियो, फरीदाबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात माण्हुनि जे अंजनि में इज़ाफ़ो करे छॾियो। बहिराड़ी वारनि इलाइक़नि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो। कचनि घरनि ऐं फसलनि खे नुक़सान। केतिराई बिजली फीडर ट्रिप थियण सबबि केतिरनि ई शहरनि में मुअतल थियल बिजली जी बहाली न थी सघी। बरसातुनि सबबि वणनि, सारियालो, जुअर, कमनि जे फसुल तोड़े पड़नि ते रखियल खजूर ऐं छुहारनि खे नुक़सान। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ रेन एमरजेंसी के हवाले से इजलास। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण नासिर हुसैन शाह, सईद गनी, मेयर कराची, मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया शरीक। इजलास में आपाशी वारे वज़ीर जाम खान शोरो, कमिश्नर्स ऐं DCs भी वीडियो लिंक ज़रिए इजलास में शरीक। सखर में सब खां वधीक बरसात पई आहे। पंपिंग स्टेशन से बिजली न हुअण सबबि वधीक लोड शेडिंग। बरसाती पानी की निकाली में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। मेयर सखर की ब्रीफिंग। DC मूजिब सखर में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 263 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड थी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 21 माण्हू ज़ख़्मी थिया। 48 घरनि खे नुक़सान पहुतो। केनशाह में 181, मेहड़ में 133, जोही में 116, जैकबाबाद में 104, खैरपुर में 106 मिलीमीटर, किंगरी में 105 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। दादू में 87, ठुल में 74, नौशेरा फिरोज़ में 64, कंबर में 59, सांगड़ में 58, कंडियारो में 57, वारे में 56, मीरपुर ख़ास में 54, लाड़काने में 51, घोटकी ऐं मोरो में 45, भिरिया में 42, मटियारी में 36, सिंझोरो में 37, गड़ी खैरो में 33, डोकरी, बाकराणी में 23 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। वॾे वज़ीर पारां मकानी इदारनि, ज़िले इंतज़ामिया खे शहरनि ऐं ॻोठनि मां बरसाती पाणी जी निकाली लाइ तकड़ा क़दम खणण ऐं आपाशी खाते खे MNV ड्रेन किंजडनि जी निगरानी करण जी हिदायत। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण ब्रीफिंग ॾिनी त हैदराबाद डिवीज़न जी इंतज़ामिया सां राब्ते में आहियूं। हैदराबाद इंतज़ामिया मुतहरिक आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात दौरान घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण के वाक़िअनि में 3 औरतुनि समेत 5 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। बरियाणी में घर की छित किरण सबबि हिकु औरत फौत, 5 ॿारड़ा ज़ख़्मी। गाजी खावड़ वेझो ॻोठ सवाई चांडियो में छित किरण सबबि नारी फौत, केतिराई ज़ख़्मी। दोदापुर में बरसात सबबि घर की छित किरण सबबि हिकु औरत समेत 2 ॼणा दबजी, हिकु ज़ख़्मी। लाड़काने वेझो ॻोठ रहीम भुक्ती में बरसात दौरान मेंह जे वाड़े की छित किरण सबबि हिकु ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। कोट मीर मोहम्मद भरसां ॻोठ खोलर अब्बासी जे रवासी जो घर धमाके सां किरी पियो। माउ, पुट ऐं धीउ मलबे हेठियां दबजी विया, सख़्त ज़ख़्मी। पाड़ेसिरियुनि पहुची घर भातियुनि खे मलबे हेठियां कढी इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। नसीराबाद में घर की छित किरण सबबि 3 औरतूं ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। मुल्क में इंटरनेट न बंद कई वई आहे, न ई उन जी रफ़्तार सुस्त कई वई आहे। वर्चुअल प्राइवेट नेटवर्क VPN जे वधीक इस्तेमाल सबबि उन जी रफ़्तार मुतासिर थी। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी मुमलिकती वज़ीर शिज़ा ख्वाजा फातिमा जी दावा। संदसि चवणु आहे त SIFC तहत मुल्क में सीड़पकारी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। मुआशी ॾुखियाईनि बावजूद IT डिमांड पूरी कई वई। 60 अरब रुपयनि जो बजट ॾिनो वियो। 4 अरब खां वधीक ॿारनि जी IT ट्रेनिंग लाइ बजट रखियो वियो आहे। मेटा ऐं ॿियनि कंपनियुनि जी मदद सां नौजवाननि खे तरबियत ॾिनी पई वञे। डिजिटल स्किल्स में 45 लख खां वधीक ॿारनि जी एंट्री थी चुकी आहे। पाकिस्तान पहिरियों भेरो मेटा में इंटेलिजेंस आर्टिफिशियल आलमी मुक़ाबले में हिस्सो वरितो।
AI पॉलिसी तमाम जल्द मंजर आम ते आंदी वेंदी। मखसूस माण्हू बिजली रिलीफ ते प्रोपेगेंडा करे रहा आहिनि। बिजली वाहिपदारनि खे 500 यूनिटनि ताईं वॾे रिलीफ जो ऐलान कयो वियो आहे। पंजाब जे अवाम खे बिजली जे बिल्स ते रिलीफ ॾिनो वियो। अवाम लाइ आसानियूं पैदा करणु नून लीग जी सियासत रही आहे। पंजाब जी सीनियर सूबाई वज़ीर मरियम औरंगज़ेब जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त प्रोपेगेंडा ऐं कूड़ ॻाल्हाईंदड़नि खे अवाम जो रिलीफ बर्दाश्त न पियो थिए। कराची, हैदराबाद, सखर, थरपारकर, टंडोलयार हाला में पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। 40 सीटुनि ते पाकिस्तान इंजीनियर्स फोरम, प्रोफेशनल एक्सीलेंस ग्रुप, दी इंजीनियर्स पाकिस्तान समेत 9 ग्रुपनि में मुक़ाबिलो हलंदड़। नेटवर्क सुस्त हुजण सबबि वोट कास्ट करण वारो अमल सुस्त रफ़्तारी जो शिकार। नादरो ऑफिसनि में बूथ क़ाइम। इंजीनियर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। सिक्योरिटी सख़्त। महिराण इंजीनियर्स फोरम पारां इलेक्शन जो बाइकॉट कयो वियो। कोडेजी कोट बंगलो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ डैम टुटी पियो। केतिरा ई इलाइक़ा पाणी हेठि अची विया। पाणी कोडेजी शह ॾांहुं वधणु लॻो। पाणी जी सतह वधण सबबि ईंदड़ वेंदड़ रोड रस्ता ॿुॾी विया। माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर। वाही पांदी, टंडो रहीम खान समेत काछे ऐं खीरथर जी जाबलू पट्टी ते गजगोड़ सां तेज़ बरसात। नए गाज समेत काछे जूं नंढियूं वॾियूं नयूं वही आयूं। काछे जे ॻोठनि जो जोही ऐं दादू समेत ॿियनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सेवण तालके जी बूबक, आराज़ी, टाल्टी, झांगारा बाजारा समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। जाबलू इलाइक़नि में नयूं वही आयूं। नयुनि जो पाणी मंछू ढंढ में दाख़िल थी वियो। मंछर में पाणी जी सतह 112 फुट 6 इंच ताईं पहुची वई। सिंधू दरिया में चाड़ सबबि मंछ ढंढ ऐं दरिया जी पाणी जी सतह बराबरि थी वई। सखर वेझो टंडो अलीआबाद समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसात खां पोइ जाबलू नयूं वही अचण सबबि ॿोॾ वारी सूरत-ए-हाल। ॻाढ़ो ॻोठ में नई वही अचण सबबि सूरत-ए-हाल संगीन थी वई। 48 कलाकनि ताईं जारी रहंदड़ बरसात सबबि घरनि, घिटियुनि, रोड रस्तनि ते पाणी बीठल। कचनि घरनि खे नुक़सान। बिजली ऐं गैस जो निज़ाम दरहम बरहम। सिंधु दरिया में पाणी वहकरनि में इज़ाफ़े जो सिलसिलो जारी। गुड्डू ऐं सखर बैराजुनि वटि विचोले दर्जे जी ॿोॾ बरक़रार। आपाशी खाते गुड्डू बैराज मां ईंदड़ वहकरनि खे बंदि करे छॾियो। रोढ़ी, खैरपुर, ईस्ट वेस्ट ऐं राइस कैनाल खे बंदि कयो वियो। नार ऐं खीरथर कैनालुनि खे 50% पाणी जी घटिताई कई वई। कराची शहर में किथे हल्की तो किथे तेज़ बरसात। गुलिस्तान जौहर, मलिर, लांढी, कैदाबाद, मलिर हॉल, डिफेंस, क्लिफ्टन, कोरंगी, सदर, लालूखेत ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। कराची में ककरनि जो राज बरक़रार। शहर में सामूंडी हवाऊं 15 खां 25 किलोमीटर जी रफ़्तार सां घुली रहियूं आहिनि। नसीराबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात। आर्थर शाख मां निकिरंदड़ मंगियो शाख खे 20 फुट घारो पइजी वियो। ॻोठ अलहवरायो, जलबाणीअ में ऐं ॿिया ॻोठ ॿुॾण जो ख़तरो। इतला बावजूदि आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में मसरूफ़। बलोचिस्तान में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। बरसात जो पाणी घरनि में दाख़िल। रोड रस्ता लुड़ी विया। ज़िंदगी मफ़लूज बणियल। बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 15 ॼणा फ़ौत, केतिरा ई ज़ख़्मी। 6 घर मुकम्मल तबाह। 29 घरनि खे नुक़सान पहुतो। कोयटा, मस्तोंग, किल्लात, कोहिलू, बारखान, सिब्बी, जाफराबाद, डेरा लायार, सोहबतपुर, ओस्ता मोहम्मद ऐं
ॿियनि इलाइक़नि में बरसाति लोहड़ी मठरी भागनाड़ी सोराब चमन ओथल खुशदार ॿियनि इलाइक़नि में बरसाति सबबि हेठां वारनि इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरत हाल। बोलान जे इलाइक़े पिंजरा पुल वटां बोट जो पाणी गुज़रण लॻो। कोयटा जेकबाबाद जो ज़मीनी राब्तो मुअतल। सोराब चमन किला अब्दुल्ला पशन ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसाति सबबि केतिराई घर ड्रही पट पइजी विया। नौशकी जो कोयटा ऐं दालबदीन सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। हुरनाई खां कोयटा रोड लैंडस्लाइडिंग सबबि बंदि। लोरालाई में पाणी वहकनि में तेज़ी अची वई। मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में बरसातुनि तबाही मचाए छॾी। केतिरनि ई इलाइक़नि में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल। पंजाब जे केतिरनि ई ज़िलनि जा हेठां वारनि इलाइक़ा पाणी हेठि अची विया। फैसलाबाद नारोवाल ऐं रहीम यार ख़ान में बरसाति सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में 8 ॼणा फ़ौत। राजनपुर ऐं डेरा गाज़ी ख़ान जे कोइल सुलेमान जे जाबलू इलाइक़नि में ज़ोरदार बरसाति सबबि नदी नाला भरिजी विया। गुलामुल्ला भरसां चई मोटरसाइकिलनि में टक्कर, 2 नौजवान फ़ौत, 6 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतियुनि में ज़ुहैब कुहियो ऐं आलिमुद्दीन बलोच शामिल। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 2 नौजवाननि खे ॻणति जोगी हालत में कराची रेफर कयो वियो। फ़ौतियुनि जे घरनि में कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग जी लहर छानियल। थरपारकर में बरसातुनि खां पोइ नांग बलाऊं ॿाहिरि निकिरी आयूं। इस्लामकोट पेझो नांगनि जे कखण सबबि 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। मरीज़नि खे शहरनि ॾांहुं रेफर कयो वियो। कंदकोट में पुलिस जे मुबैना तशद्दुद में नौजवान फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान पप्पू बहलकाणी जे वारसनि जो इंडस हाईवे ते लाश रखी एहतजाजी धरणो, रोड ब्लॉक, इंसाफ़ जी घुर। सामारो शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में चोरियुनि फुरुनि जी वारदातुनि ऐं बदअमनी ख़िलाफ़ वापारी एसोसिएशन जे सॾ ते शटरबंद हड़ताल, कारोबारी मर्कज़ बंदि। वापारियुनि जो चवणु आहे त सामारो में चोरियुनि ऐं फुरुनि जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई खे वापारियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अमरीकी पड़ी वज़ीर एंटनी ब्लिंकन गज़ा में जंगबंदी जी कोशिशुनि खे अॻिते वधाइण लाइ विच ओभर जे दौरे ते रवानो थी वियो। एंटनी ब्लिंकन इसराइली क़यादत सां इम्कानी मुलाक़ातुनि खां अॻु तल अबीब वेंदो। अमरीकी अख़्तियारनि मूजिबि इसराइल ऐं हमास विच में इख़्तिलाफ़ ख़तमु करण लाइ हिकु तजवीज़ पेश कई आहे, जंहिं बाद काहिरा में ईंदड़ हफ़्ते जे आख़िर में ॻाल्हियूं ॿीहर शुरू थींदियूं। रूस जे ओभर वारनि साहिली इलाइक़नि में 7 ॾहाई बशिदत जो ज़िलज़िलो, सुनामी जे वार्निंग जारी कई वई। ज़िलज़िले जो मर्कज़ ओभर वारे साहिली इलाइक़ो हो। उन्हाई 28 किलोमीटर रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िलो मापींदड़ मर्कज़ मूजिबि आफ्टरशॉक्स जो ख़दशो मौजूदु आहे। ज़िलज़िले सबबि कंहिं जानी नुक़सान जो इतला साम्हूं नाहे आयो। ऐं गज़ा में इसराइली ज़ुल्मनि में घटिताई न अची सघी। गज़ा जे भरपासे में ड्रोन हमला ऐं बमबारी, 69 फ़लस्तीनी शहीद, 138 ज़ख़्मी थी पिया। महफ़ूज़ ज़ोन करार ॾिनल इलाइक़नि में बि हमला, 9 ॿारनि समेत 16 ॼणा शहीद। शहीदनि जो मजमूई अंग 40,074 थी वियो। 92,537 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका।